राज सारा टीएफ अंसारी जो लिखियल है जंहिंजो मुतरजम है हुसैन बादशाह। ही किताब तक़रीबन 222 सिफ़नि ते मुश्तमिल आहे। हिन किताब जी लेखिका सारा टीएफ अंसारी आहे जंहिंजो मुतरजम हुसैन बादशाह आहे। हिन किताब जो पहिरियों छापो रोशनी पब्लिशर वारनि 2008 ईस्वी में छपरायो ऐं ॿियो छापो रोशनी पब्लिशर वारनि छपरायो आहे जेको 2020 ईस्वी में छपियो आहे। हिन किताब जी इब्तिदा 2 अखर जे उनवान सां कई वई आहे जंहिंमें मोहतरमा बैठकेतनि जे बारे में लिखियो आहे त अंग्रेज़नि खे छो बैठकेतनि जी ज़रूरत पेश आई ऐं कीअं हुननि बैठकेतूं ॿाहिरनि मुल्कनि में कयूं। त उन हवाले सां असां हिते ॾिसंदासीं कुझु अखर। रॉबिन्स लिखे थो त मक़ामी अॻवान यूरोपी ताक़तनि जे लाॻापनि ऐं बैठकेती निज़ाम जुड़ण खां अॻु ऐं पोइ वारनि लाॻापनि ते रोशनी विझंदे रॉबिन्स लिखे थो उन नज़रे खे वधीक सगारो कयो। हुन पंहिंजे मफ़रूज़े जी पुठभराई में दलील ॾींदे इहो चयो त बैठकेती ताक़तनि पंहिंजो बैठकेती ऐं साम्राजी निज़ाम जोड़ण ख़ातिर मक़ामी बाअसर अॻवाननि सां बाक़ाइदे लाॻापा रखिया। हिन लेख में लेखिका इहो चिटे ऐं वाज़े नमूने सां लिखियो आहे त कीअं यूरोपी क़ौमुनि मक़ामी बाअसर ताक़तनि जो साकार ॻोल्हे उते पंहिंजो साम्राजी सुल्तनतूं क़ाइमु कयूं ऐं उन्हनि जे साकार सां ई अवाम जी मुआशी तौरु समाजी इस्तेसाल कयो थिए। हिन किताब जो बाब पहिरियों आहे सिंध ऐं सिंधिया पीर 1833 ईस्वी ताईं। हिन बाब पहिरें में सिंध धरती जे बारे में लेखिका तमामु घणे सुठे नमूने सां लिखियो आहे। सिंध धरती उन जा रहवासी उन्हनि जा तौर तरीक़ा मुसलमाननि जो सिंध में अचणु ऐं उन जा इब्तिदाई 500 वरे 712 में मोहम्मद बिन क़ासिम जो अचणु उन खां पोइ सिंध में सूफ़ियनि जी अचु वञु सूफ़ियनि जो मज़हब इस्लाम खे पखेड़नि ऐं उन खां पोइ पीरनि जो पैदा थियणु सिंध में पीर सैयद जेके आहिनि बाअसर थियणु उन्हनि जो पैदा थियणु उन्हनि जो त्याकर तौरु कमु ॾियणु हाकिमनि ऐं रैत जे विच में पीरनि जो त्याकरी वारो किरदारु। बाब ॿिए में 1843 ईस्वी खां पोइ वारो मढ़ियल निज़ाम ऐं सियासी निगरानी जोड़जक जे हवाले सां लेखिका हवालु ॾिनो आहे जंहिंमें बाक़ाइदे निज़ाम जी जोड़जक कई वई आहे। बाब ॿिए में पीरनि जो बरतानवी राज जे नफ़े लाइ जाखोरनि। बाब ॿिए में इहो ॿुधायो वियो आहे त बरतानियुनि खे हाणे ख़बर पइजी वई त पीर साहिबु हाणे हिते राज करण लाइ पीरनि सां साकार करणो पवंदो ऐं उन्हनि खे इस्तेमालु करणो पवंदो। उन जे करे ऐं पीरनि खे बि ख़बर पइजी वई त असांखे बरतानवी राज सां साकार करणो पवंदो तॾहिं असांजी मुआशरे में इज़त थींदी एतिराम थींदो असांखे इनाम इकराम मिलंदा। अहिड़े हवाले सां बाब ॿिए में इहो ई लिखियलु आहे बरतानवी राज जे लाइ पीरनि जेको जाखोरियो या जे कोशिशि कई ऐं उन खां पोइ वरी बरतानवी राज उन्हनि पीरनि खे नफ़े में छा ॾिनो। उन खां पोइ बाब टियों ऐं हुकूमती निज़ाम ते दॿाउ पीर पगारो 1890 वारी हुर हलचल। बाब टे में पीर पगार ऐं 1890 वारी हुर हलचल जे बारे में आहे त कीअं हुरनि गैर हुरनि खे चिबातियो थिए कीअं हुरनि जी जेका सा हलचल हुई उहा अंग्रेज़नि खे हुरनि कीअं टोटा चबराया कीअं मतिलबु अंग्रेज़नि ते हावी थिया। उन खां पोइ अंग्रेज़नि कीअं उनजो हल कढियो। पीर साहिबु पगारे खे पहिरीं साकार जो चयूं पीर साहिबु पगारे न मञियो। पीर साहिबु पगारे ॾिठो त मुंहिंजे हुरनि में अक्सरत आहे उन न मञियो। उन खां पोइ कीअं अंग्रेज़नि उनखे क़ाबू में आंदो पीर साहिबु पगारे खे पीर साहिबु पगारे उन खां पोइ मञियो ऐं पंहिंजे हुरनि खे बि माना रोकियईं अहिड़नि कमनि खां। उन खां पोइ बाब चोथों ऐं हुकूमती निज़ाम ते दॿाउ ख़िलाफ़त तारीख़ 1910 खां 1924 ईस्वी ताईं पीरनि जो ख़िलाफ़त तारीख़। उन खां पोइ हिजरत तारीख़ हलाइणु मौलाना मोहम्मद अली जौहर ऐं ॿिया जेके से पीर हुआ उन्हनि जो ख़िलाफ़त तारीख़ में हिसो वठणु ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि जो त्याकरी वारो किरदारु ख़िलाफ़त तारीख़ में उन्हनि जो हिसो वठणु। उन्हनि जो ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी लेखक मुताबिक़ त उहो माना ठेठि मज़हबी घराणे जो ऐं ठेठि मज़हबी हो इस्लाम लाइ हुन जाखुर कई जेका बि कई। ॿिया पीर हुआ जेके हुन पंहिंजा असुर रसूख़ रखिया थिए हुननि पंहिंजा असर रसूख़ रखिया थिए उन्हनि खे पंहिंजा ज़ाती मफ़ाद प्यारा इस्लाम खां वधीक पर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी जो किरदारु हिते बयानु करणो आहे। उन खां पोइ बाब पंजे में हुकूमत जे वधीक ॻुतल सियासी निज़ाम राज पीरनि जी सियासत 1900 ईस्वी खां 1947 ईस्वी ताईं पीरनि जी सियासी इर्तिक़ा ऐं उन में मस्बत किरदारु पीर साहिबनि जे सियासी मैदान में 1937 ईस्वी ताईं वाध
1937 ईस्वी ताईं पीरनि जी वाद ऐं पीरनि जो सियासी असर रसूख़ वधा आहिनि। 1937 वारे इलेक्शन में पीरनि जो सियासी असर पीर तुराब अली राशिदी जो वधीक चित आहे। पीर साहिब सियासी मैदान में फैला ऑल इंडिया मुस्लिम लीग जी सियासत में पीर साहिब अची विया। पोइ उन्हनि जो हलचल में अहिड़े हिसाब सां त 1937 ईस्वी ताईं पीरनि जो छा रोल हो, कीअं रोल हो। 1937 ईस्वी ताईं 1937 ईस्वी वारे इलेक्शन में बाब 6 में आख़िरी जो खो पीर पागारो ॿियो भेरो। बाब 6 में ख़तरे जो ॿीहर निर्वार थियनि। पीर पागारो जो पीर सबकतुल्ला शाह राशिदी जो ॿीहर निर्वार थियनि। उनजो हुर तहरीक हलाइण, ख़तरे जो ॿीहर निर्वार थियनि ऐं अंग्रेज़नि जे निज़ाम में डर पवणु, ताक़त जो वाह पोइ करे ज़ोर आज़माई कनि। ऐं उनखां पोइ पुॼाणी ॾिनी वई आहे। उनखां पोइ लेखकार नतीजो ॾिनो आहे त कहिड़ो नतीजो निकितो। आख़िरकार पुॼाणी नतीजो ॾिनो आहे। लिखियलु आहे त 1843 में बरतानी फ़ौजनि जे अचण वक़्तु खेनि पीरनि खे निमाया हैसियत मिलियलु हुई। बरतानी सरकार ऐं संदनि लाॻापनि ते असरअंदाज़ थी। अलबत् लाॻापा बुनियादी ख़ामियुनि ऐं वुॾनि जो शिकार थिया जेकी बरतानी बेचकिदी राज में मौजूदु हुआ। सॼी दुनिया में बरतानी हुक्मरान मक़ामी शाहूकारनि जागीरदारनि जो सहारो बणिजंदा हुआ। ख़िलाफ़त तहरीक जे ज़माने में पेचीदगियूं खुली साम्हूं आयूं। तहरीक जे सिलसिले संबूरनि पीर साहिबनि जो रद्द अमल साॻियो न हो। कुझु पीर तहरीक जो साथ ॾिनो त कुझु वरी उन हलचल जा मुख़ालिफ़ हुआ। हर हिकु पीर साहिब जो रद्द अमल सां घराणे सिलसिले जेके सिलसिला 18वीं सदी जे विच में निर्वार थिया मूजिबि हो पंजाब जियां जिते चिश्तन तहरीक जो साथ ॾिनो। सिंध में क़ादरी ऐं नक्शबंदी उन तहरीक जा हामी हुआ। उसूली तौर उहे इस्लामी इतिहाद ख़ातिर हुकूमत सां लाॻापा छीनण लाइ तयारु हुआ। ऐं उनखां पोइ ज़माने सां गॾु वरी पीर साहिबनि ऐं अंग्रेज़नि जे लाॻापनि में तब्दीली आई। हिंदुस्तान में सियासी निज़ाम तब्दील पियो थियो। ख़ुदि इरादत ऐं हुकूमत जे मुतालबे खे सख़्त मिली। चूंडनि जे तरीक़े जो रवाजु पए पियो जेको मक़ामी अॻवान खे वधीक मज़बूत बणाइण जो बहानो हो। वॾनि पीरनि साहिबनि खे उन्हनि पाण में घणो फ़ाइदो पहुतो। बहरहाल में लिखियलु आहे त पीरनि खे मुरीदनि खां तमामु घणो ॾंड मिलंदो, तमामु घणी मिल्कियत मिलंदी, तमामु घणो पैसो मिलंदो। पीर साहिब पागार जे नाले सां ख़ासि लिखियलु आहे त उन वॾा बंगला जोड़ाया, मस्जिदूं जोड़ायूं, महल। पीर साहिब पागारो ताज में पीर हिज़बुल्ला शाह राशिदी ताज पाइणु शुरू करणु लॻो ऐं हुन जो माना दबदबो शान एतिरो जो। ऐं ॿी ॻाल्हि त मुरीद हुन ते बाक़ाइदे मज़हबी जोश ऐं जज़्बे सां क़ुर्बान थींदा, सेक्रीफाइस पंहिंजो पाण खे करण लाइ तयारु हुआ। एतिरा मजनून हुआ हुन ते। त इहो हुआ असांजे बुक अंसारी बरतानवी राज जो रिव्यू। महिरबानी करे चैनल खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर कजो। महिरबानी।